ख़बर शामिल कंदासीं तंगवाणी मां, जिते पाक फौज पारां मेडिकल कैंप लगायो वियो आहे। ॻोठ जाफराबाद में मेडिकल कैंप दौरान सवें माण्हू मुस्तफ़ीद थी रहिया आहिनि। तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद आहे अब्दुल क़यूम बखराणी। जी बिल्कुल, असां हिन वक्त मौजूद आहियूं तंगवाणी लॻ ॻोठ जाफराबाद में। सैलाबी बारिशनि खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे। अॼु ॻोठ सईद खान रिंद में पाक आर्मी जी तरफ़ां मुफ़्त मेडिकल कैंप लगायो वियो आहे ऐं हिते जेको आहे हज़ारनि माण्हुनि मरीज़नि शिरकत कयो आहे दवा वठण जे लाइ। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक हिननि जो छा चवणु आहे। जी बिल्कुल, पाक आर्मी खे सलाम पेश कयूं था पिया, जंहिं जेको आहे हमेशह पंहिंजे हमवतन पंहिंजे पाकिस्तान जे रुख में जेको आहे साथ ॾिनो आहे ऐं उनजी हेल्प कई आहे। सो अॼु उन जी कड़ी आहे जो हिन हिकु ईअं सम्झो तमामु इंतिहाई पसमंदा इलाइक़े जाफराबाद बलूचिस्तान जे बॉर्डर जे क़रीब जेको आहे सो अची करे हिते जेके बरसाति जे करे वबाई बीमारियूं फैलिजी वियूं हुयूं तो माण्हू ईअं सम्झो ॿार तक़रीबन सम्झो त काफ़ी जेको आहे सो हुन हिकिड़े वॾे वबा में मुब्तला हुया, तकलीफ़ में हुया ऐं हिते इलाज जी बि सहूलियत न हुई। सो पाक आर्मी महसूसु कयो त हिन इलाइक़े में जेको आहे सो इलाज बि ॾिनो वञे। में गॾु रही आहे, पहिरें बि जेके टेंट विराया उन्हनि राशन विरायो, उन खां पोइ बरसाति खां पोइ जेके वरी हाणे वबायूं बीमारियूं थियूं उन्हनि खे मद्देनज़र रखंदे पाक आर्मी जेको आहे हिकु रोल आहे मेडिकल फ्री मेडिकल कैंप जो इनकार कयो आहे। इन में मुख़्तलिफ़ बीमारियूं जीअं ॿारनि खे मथे में चूंडा आहिनि, उहे मलेरिया आहिनि, उन चमड़ी जी बीमारियूं आहिनि, पेट जी बीमारियूं आहिनि, उन खां अलावा ॿिए जेके बीमारियूं उन जे लाइ स्पेशलिस्ट डॉक्टर आया आहिनि। हिन ॿारहें जे इलाइक़े में हिते का बि अचे सहूलियत न आहे जेको आहे मेडिकल जी। उते हिननि मेडिकल कैंप आई आहे, हज़ारे माण्हू हितां मुस्तफ़ीद थींदा, उन्हनि खे फ़ाइदो थींदो पाक आर्मी जो। नाज़रीन, तव्हां हिते मौजूद माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। हुननि जो चवणु आहे त सैलाबी बारिशनि खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जनम वरितो आहे। पाक आर्मी जे जवाननि अॼु ॻोठ जेको आहे जाफराबाद में अची मेडिकल कैंप क़ाइमु करे ग़रीबनि खे मुफ़्त दवायूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि जेको आहे पाक आर्मी जो जेको शुक्रियो अदा कंदे उन्हनि चयो त पाक आर्मी जो हमेशह वतन जे लाइ पंहिंजूं क़ुर्बानियूं आहिनि। अॼु उन्हनि साबित कयो आहे मुल्क जे लाइ अची मुफ़्त मेडिकल लॻाए करे ग़रीबनि खे मुफ़्त दवायूं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल क़यूम बखराणी, KTV न्यूज़ तंगवानी। ख़बर शामिल कंदासीं कोटड़ी मां, जिते साइट एरिया में पनाह वठंदड़ बारिश ऐं बोर मुतासिरनि जी का बि वाहुर नाहे थी सघी। इन हवाले सां तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे काश टीवी जो नुमाइंदो इदरीस पंवर। कोटड़ी साइट TB अस्पताल जे बोर्ड मुतासिर कैंप ते अचो त हिन बोर्ड मुतासिर माण्हू वारनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हिते भला तव्हां का माली सहायता थी आहे? केरु आयो आहे? पाणी मानी डॉक्टर अचनि न हिकिड़े ॾींहुं आया त वरी न आया आहिनि। न को कचो राशन आहे, न को पको आहे, कुझु नथो मिले असांखे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? हुकूमत खां तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? मसाला कहिड़ो मुताबिलो आहे? वठी बांटा खाने ते अचनि था वॾा नाला लिखी था वञनि। नाला छा अथनि था? दो पाव वारो फिलाणो मटीरियो पान था वठी खाइनि नाला वटि खणी लिखनि था, तव्हांखे ॾींदासीं। 22 तारीख़ दाख़िल छाऊं, पर इहा ॻाल्हि आहे त बसि को भट जो गिरो को 3-4 ॾींहं ॾियनि था न त ठहियो पंहिंजी सिफारिश ते पंहिंजे ॾिठे ते कमु कनि था, सम्झी? पाणी या मानी या कुझु का शइ न आहे, कुझु बि न आहे। ग़रीब जो लाभ सां कुझु बि कोन्हे। ईअं नथा चवनि की पाणी वारा 5 मिलिया त ग़रीबनि खे बि रहिजो। न बसि जेको आहे सो पंहिंजे जेका आहे सभु न का शइ नथो ॾियनि, न का राशन था ॾियनि, न का शइ था ॾियनि। गिरनार वञी धीउ आहे, गिरनार वञो आहे पाण त मूंखे का शइ था ॾियनि। मुंहिंजो घर वियो आहे, ख़तमु थी वियो। तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? छा आहे तव्हांखे? अदरंग जो झटको थी वियो आहे, लाइन थी हिन नंढी आहे, इहे नंढे लाइ ईअं आहे। सम्झो ॻाल्हि? इलाज वग़ैरह जी भला सहूलियत थी आहे? का शइ कोन आया, सिहत खटियार कोन आहे, का शइ कोन आया, न आया। पाणी जो न को पाणीअ जो सिस्टम न हो। 2-3 ॾींहं हिकिड़े माण्हू इलाज नाले वारे ॾिनो असांखे पाणी, बाक़ी न थियो पाणीअ जो सिस्टम। जीअं जी पाणी आयो आहे त सभु हलिया थी वियो साईं। हिते भला तव्हांजी का माली सहायता थी आहे? कुझु बि कोन्हे साईं, का शइ कान्हे। इतबार कंदा अलाह शइ मोशन थी आहे, मां हली बि कोन रुकियो बि कोन्हे। डॉक्टर को टिकी मूंखे
ख़बर शामिल कंदासीं कोरंगी मां, जिते वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिन वक़्ति काश टीवी जो नुमाइंदो अब्दुल हादी सुमरो तफ़सील खां आगाह करे रहियो आहे। जी अब्दुल हादी तफ़सील खां आगाह कंदा। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोरंगी ज़िले शरीफ़ाबाद क्याई थाने जे अॻियां, जिते सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां जेको हिते सिंध इहो कराची कोरंगी ज़िले में जेके असिड क्राइम तमामु वधी वई आहे, उन ख़िलाफ़ अॼु सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां एहतिजाज कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जो मकसद आहे सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले कुरंगी जी प्लेटफार्म का कुरंगी में बदअमनी और लुटमार डकैती हद खां वधीक थियल आहे। छो त कुरंगी जी जेका आवाम आहे, मज़दूर आवाम कुरंगी इंडस्ट्री एरिया में कमु थी करे, पहिरीं तारीख़नि में जॾहिं उन्हनि खे पघार थी मिले हो घर नथा खणी वञनि। छो त गोदाम चुरंगी खां वठी करे मुर्तज़ा चुरंगी ताईं आवाम बेतहफ़ुज़ आहे। जॾहिं बि पघार मिलंदी आहे या माण्हू घरों निकिरंदो आहे त उन्हनि खे ख़बर न आहे कि वापसि हो सही सलामत घर वेंदो आहे या न वेंदो आहे। छो त काॾे बि रोड जे कंहिं साइड ते रोकी करे हथियारनि जे ज़ोर खे उन्हनि खां मोबाइल पर्स गाॾी फुर्ती वञे। जेको असां अॼु दोस्त हिते गॾु कया आहिनि हिन थाणे जे अॻियां, इन इहो मक़सदु आहे, असांजो दोस्त आहे इंचार्ज, उन खां गाॾी फुर्ती वई, उन खां लुटमार थी वई, उन जे वजह जे करे इहे असां एहतियात दोस्तनि गॾु कयो आहे। पुलिस जो को बि माना इंतज़ामी न आहे, पुलिस जी माना का बि निगरबानी न आहे। ऐं हिन वक़्तु जीअं असां ॾिसो दोस्त हाणे गॾु थियासीं हिते त यकदमि मैसेज सां पुलिस जी मोबाइल बि घुराई। यकदमि हुनखे माना टेंशन हुयो त रोड बंदि थियो आहे, मां पुलिस घुरायां। ऐं इहा ई पुलिस राति जो टाइम में रोडनि ते गश्त करे त कंहिं बि दोस्त खां फुर लुट मार न थींदी। यूनाइटेड पार्टी कोरंगी तरफ़ां जेको कियाई थाणे जे अॻियां असांजो जेको एहतिजाज आहे, उन एहतिजाज जो ई मक़सदु ही आहे त ख़ासि तौर ते कोरंगी ऐं इंडस्ट्री एरिया जे अंदरि हिन थाणे जी हद में जेको स्ट्रीट क्राइम जेको वधी वियो आहे, जेको हर रोज़ शहरी फुरजनि था, ख़ुसूसन जेको आहे पहिरीं तारीख़ुनि में जीअं पघार जेकी थिए थी, ख़ासि तौर ते जेके वर्कर आहिनि, कंपनियुनि जा जेके वर्कर आहिनि, उन्हनि खां जेको आहे गलनि मां घिटनि मां जेका फुर थिए थी ऐं पुलिस बिल्कुलु नज़र कान थी अचे। ऐं सम्झां थो त पुलिस जेको आहे ॾोहारियुनि सां बिल्कुलु ॿिट बीठल आहे। ऐं ख़ुसूसन जेको इंडस्ट्री एरिया थाणे जी हद में जेके मंशियात जा अॾा आहिनि, जुआ जा जेके अॾा आहिनि, जेको स्ट्रीट क्राइम जा जेके वाठा आहिनि, जेके फुर जेके हर रोज़ ॾींहं ॾिठे जो जेके फुर कनि था, ऐं सम्झां थो पुलिस उन्हनि ते कार्रवाई नथी करे। यूनाइटेड पार्टी तरफ़ां रखियो वियो आहे। हिन एहतिजाज जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त कोरंगी इंडस्ट्रीज़ एरिया जे अंदरि जेकी बदअमनी हले पई, रोज़ जी फुर लुट मारा धाड़ी हले पई, उन ख़िलाफ़ु आहे। ऐं असीं ही अपील था करूं आला अदलिया खे बि ऐं अवाननि ताईं ॻाल्हि पहुचाइण था चाहियूं त ख़ासि करे कोरंगी इंडस्ट्रीज़ एरिया हिकु वॾी सनती एरिया आहे। हिते मज़दूर बेयारो मददगार आहे, बेतहफ़ुज़ आहे। हिन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं कोरंगी पुलिस जी अखि खोली वञे त हू करे छा पई। आए ॾींहुं हिते मारा धाड़ी हले पई, लूट मारी हले पई, ॿिया काफ़ी सारा मसइला मसाइल हलनि पिया, उन्हनि ते उनजो फोकस हुजे। ख़बर शामिल कंदासीं चंबड़ मां, जिते सिंध हारी कमेटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। एहतिजाज जे हवाले सां तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे इंतज़ार अली गुपचाणी। जी इंतज़ार तफ़सील खां आगाह कंदा। नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं तालके चंबड़ जे स्टेट कमिश्नर जे ऑफिस अॻियां, जिते सिंध हारी कमेटी जे तरफ़ां सरकारी वोकरा फितरी लंगर बंदि थियण जे ख़िलाफ़ बुख हड़ताल अॼु टियों ॾींहुं आहे जेको बुख हड़ताल जारी आहे। ऐं अचो त थोरो अॻवान सां मालूम करियूं त इन बारे में असांखे छा था चवनि, हिननि जो टे ॾींहं ते वेठा आहिनि। अॼु हिते जेका असांजी बुख हड़ताल जारी आहे कामरेडनि जी, इन में पहिरियों असांजो मुतालबो इहो आहे त कुदरती लंघ जेके आहिनि, पाणी जा जेके वहुकरा आहिनि, उन्हनि खे बहाल कयो वञे ऐं समूरी सिंध जो जेको बि पाणी आहे उहो निकाल कयो वञे, मुतासिरीन खे बहाल कयो वञे। तो ही सिंध सॼी ॿुॾी पई आहे। हिननि कंहिं बि जाइ ते अमली कमु कोन कयो आहे, पोइ उहे वज़ीर हुजनि या खणी ब्यूरोक्रेट हुजनि, उहे सभई हिकु मिलियल जुलियल आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु ही जेके कारोबारी जनरल आहिनि, उन्हनि जो बि हिन मंझि हिसो हूंदो। हिन सिस्टम खे सॼे खे हथ सां ॿोड़ियो वियो आहे। अॻु मंझि बलोचिस्तान खे तबाह करे पोइ सिंध में जेॾीमहिल हिननि कदम रखियो। अॼु टिनि ॾींहंनि खां वठी असांजो जेको कैंप लॻल आहे एसी ऑफिस चंबड़ जे अॻियां, उन में अॼु ताईं बि अञा ताईं बि एसी जेको आहे सो ड्यूटी ते न आया आहियो, न ई कंहिं अमल में का ॻाल्हि आई आहे, न ई डीसी टंडो लहर में। असां इहो मुतालबो था करियूं हुकूमत खां त हे करप्ट निज़ाम जेको आहे हिनखे बिल्कुलु ख़तमु कयो वञे। जेके बि करप्ट अफसर आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। जेके माण्हुनि जा ॻोठनि में पाणी जेके बीठल आहिनि शहरनि में उहे निकाल कया वञनि। फितरी लंघ जेके बि आहिनि टोटल बहाल कया वञनि।
माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे, जेसीं ताईं हुननि जा हालात सही थियनि, उन्हनि खे इलाज ॾिनो वञे सुठे तरीक़े सां, साफ़ पाणी ॾिनो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त जेको हीउ जेको रियासती निज़ाम आहे इन खे दुरुस्त कयो वञे।